नाज़रीन हाज़िरायूं अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन में नंढड़ी साई खां पोइ यकीनन ही उहो लम्हो आहे जॾहिं रब्बुल आलमीन असांजे इल्तिजाउनि दुआउनि खे मक़बूल फ़रमाए थो। आशिक़ रसूल शाइर फ़रमायो आहे त सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दुआ बि आहे, दवा बि आहे। दुरूद जेको असां अवां पढ़ूं था, यकीनन रब हूअं त ला शरीक आहे, पर दुरूद उहा शइ आहे जंहिं में रब असां सां शरीक आहे। छो त अल्लाह पाण हुन जा फ़रिश्ता पंहिंजे महबूब ते दुरूद मोकिलीनि था। ए ईमान वारो, अव्हां बि मुंहिंजे महबूब ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो। हीउ अल्लाह ताला जो हुकुम आहे, रब जो कलाम चई रहियो आहे। त अव्हांखे ॿुधायां त हर इंसान जे ॿिनि कुल्हनि ते किरामन कातिबीन वेठल आहिनि ऐं जॾहिं इंसान नेकी कंदो आहे त साॼे कुल्हे वारो नेकियूं लिखंदो आहे, गुनाह कंदो आहे त खाॿे कुल्हे वारो उन जा गुनाह लिखंदो आहे। पर दुरूद शरीफ़ हिकु अहिड़ी अज़ीम इबादत आहे जंहिं इबादत करण सां ॿई फ़रिश्ता पंहिंजी ड्यूटी में लॻी वञनि था, साॼे कुल्हे वारो नेकियूं लिखण में ऐं खाॿे कुल्हे वारो गुनाह मेटण में। त छो न असीं दुरूद पाक जी कसरत सां तिलावत यानी विर्त कंदा रहूं, दुरूद पाक पढ़ंदा रहूं, त उन में रब बि राज़ी ऐं मुंहिंजा महबूब आका रहमत वारा हबीब यकीनन मुहबत वारे जो दुरूद ॿुधनि था। वधीक इहा तस्दीक ऐं तहक़ीक़ अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिबनि खां कयूं था। साईं दुरूद शरीफ़ जे हवाले सां जेका मूं ॻाल्हि कई त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन दुरूद शरीफ़ जेको असीं पढ़ूं था, हिकु त दुरूद पहुचायो वञे थो ऐं ॿियो दुरूद ॿुधनि था। इन हवाले सां केतिरे क़दुरु तस्दीक ऐं तहक़ीक़ आहे, असांजी रहनुमाई फ़रमायो। ॾिसो आजिज़ साहब, जेको दुरूद शरीफ़ पढ़ियो वञे थो उन जूं ॿई सूरतूं मौजूदु आहिनि। जेको क़ल्बी इन्हिमाक सां, हुज़ूर क़ल्बी सां ऐं पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन ॾे मुतवज्जिह थी करे दुरूद ऐं सलाम पढ़े थो त सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे रोज़ अतहर, रोज़ अनवर में वेही करे उन जो दुरूद ऐं सलाम ॿुधनि बि था ऐं उन जो जवाब बि अता फ़रमाइनि था। सुभान अल्लाह। ऐं जेको माण्हू बग़ैर हुज़ूर क़ल्ब जे जीअं कमु कार कंदे कम ॾे तवजो आहे, ॿिए पासे तवजो आहे, दुरूद शरीफ़ पढ़े पियो, सलातो सलाम पढ़े पियो, त फ़रिश्ता अल्लाह ताला मुक़ररु फ़रमाए छॾिया आहिनि, उहे उन बाने जो दुरूद ऐं सलाम तोहफ़े तौरु खणी करे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कंदा आहिनि। ऐं हीउ कहिड़ो बहितरीनु ऐं सुठो अमल आहे त असां कंहिंखे अगरि ख़ुशि करणु चाहियूं त उन ॾे गिफ्ट मोकिलींदा आहियूं, तोहफ़ा मोकिलींदा आहियूं। हीउ सहरी जो पहर प्यारो नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन असां रोज़े अनवर में मौजूदु ऐं फ़रिश्ता असांजो तोहफ़ो, असांजो गिफ्ट खणी करे उते पहुचनि त असांजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे मथां केॾा महिरबान थींदा ऐं असां सां राज़ी बि थींदा ऐं असां सां ख़ुशि बि थींदा ऐं ख़ुशि थी करे ज़रूरु असांखे दुआउनि सां बि नवाज़ींदा। सुभान अल्लाह। यकीनन ही दुरूद पाक यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां ताल्लुक़, ॻांढापो, ॻंढिण जो हिकिड़ो सिलसिलो आहे। ॾिसो इन सिलसिले में असांजा अगरि सूफ़िया किराम उन्हनि ॾे ॾिसूं, बल्कि हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह, जेके हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह जा साहिबज़ादा आहिनि, उन्हनि पंहिंजी तफ़सीर अज़ीज़ी में इहा बि निशानदही फ़रमाई आहे त कुझु अहिड़ा बि अल्लाह जा बाना आहिनि नमाज़ में जॾहिं दुरूद शरीफ़ पढ़नि था, अस्सलामु अलैका अय्युहन नबियो, जेसीं ताईं गुंबदे ख़दरा मां प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो वालेकुमुस्सलाम जो जवाबु पंहिंजे कननि सां न ॿुधनि, तेसीं ताईं हू सलाम न वराईंदा आहिनि, हू अतहियात में मौजूदु हूंदा आहिनि। त अल्लाह ताला जा अहिड़ा बि नेक बाना मौजूदु आहिनि जेके प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो सलाम जो जवाबु पंहिंजे कननि सां ॿुधनि बि था। हूअं बि अव्हां जहिड़नि आलमनि खां असां ॿुधो आहे त सलाम चवणु जेको आहे हुज़ूर जी सुन्नत आहे, जवाबु वरी वाजिबु आहे यानी लाज़िम आहे। त इहो कीअं थो थी सघे त उम्मती हुज़ूर ते सलाम मोकिले ऐं अॻियां जवाबु न मिले? पाण फ़रमाइनि जवाबु वाजिबु आहे,
त मखतूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह जो मिसाल त उमूमन असांजा नादरीन बि ॼाणनि था त जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम जे रोज़े अनवर ते हाज़िर थिया हुआ ऐं सलाम पेश कयो हुओ त महबूबन करीमन गुंबद ख़ज़रा मां वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम तत्तवी, यानी मोहम्मद हाशिम ठठवी। मोहम्मद हाशिम हुअं त घणा हुआ, पर हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश ज़ाहिर कयूं त मुंहिंजा महबूब हिते कई मोहम्मद हाशिम आहिनि, ख़बर नाहे कंहिंखे जवाबु मिलियो त मुंहिंजे आका गुंबद ख़ज़रा मंझां वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम तत्तवी, मोहम्मद हाशिम ठठवी, तोखे मां सलाम जो जवाबु ॾेई रहियो आहियां। त इन हवाले सां सलाम चवणु ऐं सलाम जो जवाबु ॾियणु, इन हवाले सां रहनुमाई फरमायो। बिल्कुलु असांजे मथां इस्लाम इहो इहा शइ लाज़िम कई आहे त जेको सलाम करे थो त उन जे बदिले में जेको जवाबु आहे असांखे ॾियणु वाजिबु आहे। अगरि उहो शख़्स कंहिं इबादत में मशगूल न आहे ऐं कंहिं अहिड़े कम में मशगूल न आहे जेको शरीयत उन जे मथां लाज़िम कयो आहे, जीअं क़ुरान मजीद जी तिलावत आहे, जीअं वुज़ू आहे, जीअं नमाज़ आहे, नफ़िल नमाज़ आहे, या मस्जिद में वेही करे नमाज़ जे इंतज़ार में वेठल आहे, तस्बीह पढ़े पियो, ज़िक्र अज़कार में आहे, उन्हनि जे मथां वाजिबु कोन्हे। लेकिन अगरि को माण्हू इन्हनि शयुनि खां आजो आहे, वेठल आहे ऐं उन जे मथां को सलाम पेश करे थो त उन जे मथां शरई तौर ते वाजिबु आहे त उहो सलाम जो जवाबु ॾिए। हाणे हीअ त आहे ज़िंदह जे लाइ, पर जेको क़ब्रिस्तान में पहुची चवे थो अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर, इन हवाले सां छा चवंदो? ॾिसो, जेको माण्हू मरी थो वञे, उन जी रूह निकिरी थी वञे, उन जो जिस्म असां पूरियूं था क़बर में, लेकिन उन जिस्म जो ताल्लुक़ उन रूह सां बरक़रार हूंदो आहे। उन जे क़बर ते जेको अचे पियो उन क़बर वारे खे ख़बर पवे थी। सिर्फ़ु मुसलमान न, बल्कि अगरि काफ़िर ई छो न हुजे, उन काफ़िर खे बि ख़बर पवे पई त मुंहिंजे मथां केरु आयल आहे ऐं हू मुंहिंजे लाइ कहिड़ा जुमिला ॻाल्हाए रहियो आहे। जीअं जंग बदर जे मौक़े ते पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खूह जे मथां तशरीफ़ वठी आया, जंहिंमें कुफ़ार खे गेहली फिटो कयो वियो हो, उछलायो वियो हुननि जे लाशुनि खे। साईं जन इरशाद फरमायो 3 ॾींहंनि खां पोइ, जेको तव्हां सां अलाह ताला वाइदो कयो हो उहो पूरो कयाई, ऐं जेको मूं मुहम्मद सां अलाह ताला वाइदो कयो अलाह ताला उहो बि पूरो कयो। साहबे किराम अर्ज़ कयो या रसूलल्लाह, हे तव्हां कंहिंसां ॻाल्हायो पिया, हे ॿुधनि ई कोन था, हे त मरी विया आहिनि, बदबू करे विया आहिनि, 3 ॾींहं गुज़री विया। साईं जन इरशाद फरमायो ही तव्हां खां वधीक ॿुधी रहिया आहिनि, पर अलाह ताला हिननि जी ज़ुबान ते मोहर हणी छॾी आहे, ही ॻाल्हाए नथा सघनि। सहाबी जे मुक़ाबले में हिकिड़ो इस्लाम जो दुश्मन उहो वधीक जॾहिं ॿुधी रहियो आहे त जेको मोमिन मुसलमान, वरी अलाह ताला जो दोस्त वली कामिल, वरी उन खां बि मथे जेको सहाबी रसूल, वरी उन खां बि मथे जेको हबीब ख़ुदा, उहो छो नथो ॿुधी सघे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, यकीनन सलाम असीं ज़िंदह खे कयूं था, पर जेकॾहिं क़ब्रिस्तान में वञी अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर चऊं था त उनजो जवाबु असांजे अल्लामा मोहम्मद ताहिरी साहिब जन अव्हांखे ॿुधायो। वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, नाई सहरी इंतज़ाम अव्हीं करे रहिया आहियो। रब्बुल आलमीन शल असां अव्हांखे बाक़ी सहरीअ जा इहे लम्हा बि नसीब फरमाए। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। नाज़रीन, हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन में नंढड़ी साई खां पोइ। यकीनन अव्हां सहरी करे रहिया हूंदा, के तिलावत कलाम पाक में मसरूफ़ हूंदा, के तहज्जुद जी नमाज़ अदा करे रहिया हूंदा, ऐं के उन तयारी में हूंदा त केॾी महिल थो दस्तरख़्वान लॻे। ऐं हा, दस्तरख़्वान ते वेहण खां पहिरीं पंहिंजा हथ मुकमल तौर ते साफ़ करे फ़ासिले सां वेहो, ऐं जॾहिं दस्तरख़्वान ते वेहो त उते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां दस्तरख़्वान ते खाधे खाइण जी शुरूआत करणी आहे। ऐं ॻाल्हियूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुहबत जूं, दुरूद शरीफ़ जूं, तिलावत जूं, अज़मत रमज़ान जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। का अहिड़ी ॻाल्हि नाहे करणी जंहिं जो ताल्लुक़ सहरी सां, रमज़ान मुबारक सां, छो त शैतान हूअं ई वधिजी वियो आहे, पर शैतान जा असरात असां में मौजूदु आहिनि। कई दोस्त मूंखां पुछियो त साईं शैतान कीअं? मां चवंदो आहियां तव्हां साइकिल हलायो, उनजे पेंडल खे तव्हां हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो फेराईंदा रहो ऐं उहा साइकिल हलंदी रहे। हाणे जेकॾहिं पेंडल खे बीहारींदो, शैतान त ॿधिजी वियो, पर उहो टायर फिरंदो
मरे थो त उन जा असरात जेके बि असां में मौजूदु आहिनि उहे असरात असांजे हिन नेक खाधे खाइण सां ऐं उन सहरी जे इंतिज़ाम सां दुरूद शरीफ़ पढ़ण सां तिलावत कलाम पाक सां दुआ घुरण सां उन्हनि असरात खे ख़तमु करे सघूं था। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन तमामु बहितरीनु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। मोहतरम इसरार हैदर मेमन साहिब असां सां गॾु आहिनि। चाहींदासीं त मोहतरम इसरार हैदर खां तमामु ख़ूबसूरत नात ॿुधूं। साईं अॼु साईं सलाम जे मौज़ू ते जेका डिस्कस हले पई उन ई सलाम जे मौज़ू खे तसलसल सां उन कलाम जो हो चंड रोज़ मदीने खां थो लगी हो मुंहिंजा सॼणनि खे तसलाम ॾिजां हो बि साए गुंबद जे साम्हूं हो मुंहिंजा सैयद खे त पैगाम ॾिजां हो चंड रोज़ मदीने खां थो लगी हो मुंहिंजा सॼणनि खे तसलाम ॾिजां हो कहिड़ा हाल करे हो केड़ा केड़ा बुधाया महाल करे वेठो रोवास कायल सवाल करे हो मालूम मुझी हिया मिले के तथई ओ मुखे घोट घुरा ए आराम ॾिजां हो भी साए गुंबद जे साम्हूं ओ मुंहिंजा सॼणनि खे त पैगाम ॾिजां हो चंड रोज़ मदीने खां थो लगी हो मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां हो मुंहिंजा हो मुझा अरे दहिया ज़ू मिल तू मनी हो जिया प्यो चवातिया तू चेजा हो मुझो जियो जुदाई में तो झुरे ओ मुझो जियो जुदाई में तो झरे वो मुझो जियो जुदाई में तो झरे ओ मुखे तलब जीता तमाम ॾिजां हो भी साए गुंबद जे साम्हूं हो मुंहिंजा सैयद खे त पैगाम ॾिजां हो मदीने मरामुल बहारिया
मां मदीने वञा मुल बहारिया ओ मां मदीने मरा मुल बहारिया मूंखे कफ़न तो बेउता जो मिले जाए जन्नतुल बक़ीअ मुक़ाम मिले ओ मूंखे क़यामत ॾींहुं छॾाए जा ओ चंड रोज़ मदीने खां थो लॻी ओ मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां। सुभान अल्लाह चंड रोज़ मदीने खां थो लहीं मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां। यकीनन उन आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी अज़मत रिफ़त बुलंदी बालाई वरफ़अना लक ज़िक्रक। छो त असांजे अल्लामा मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहिब जन बि फ़रमायो आहे त वलो अल्लाहुम में बीठो हुकुम साफ़ साईं जेको आयो तो दर तंहिंजी ख़ता माफ़ साईं हुकूमत तुंहिंजी शिफ़ाअत तुंहिंजी ही जन्नत तुंहिंजी हिरायत तुंहिंजी निगाहे करम रखजां भलारा भरम रखजां मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रखजां भलारा भरम रखजां। त यकीनन उहो भरम उहो करम मुंहिंजे मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई बि इहा ई ॻाल्हि कई त माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो, यानी जॾहिं ऊंदाही हूंदी नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो केरु कंहिंजो न हूंदो व उम्मीही व अबीही व साहिबतीही व बनीह जिते माउ पीउ भाइर दोस्त बेज़ार हूंदा उते माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदोम सारे 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 सॾु कंदोम कोहारो केच धणी। ॾिसो त सही असांजे मुर्शिद लतीफ़ साईं केॾी हिकिड़ी उनाही अमीक मज़ा उन अमीक मज़ा गहराईअ मज़ा ॻाल्हि कई आहे। सारे सॾु कंदोम यानी सुञाणंदो ए मुर्तज़ा मजबूर तूं हेॾां ए इसरार तूं हेॾां ए अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी असीं सभई जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तसलसल खे क़ाइमु रखियो वेठा आहियूं लतीफ़ साईं उन जी सनद ॾिनी आहे सर्टिफिकेट ॾिनो आहे त महशर जे मैदान में पंहिंजी उम्मतिन खे हुज़ूर सुञाणंदा सारे 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 सॾु कंदोम कोहारो केच धणी त शल असीं बि उन सार जो हिसो बणिजूं। वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो मिलूं था थोरी साही खां पोइ केॾा न वञिजो। अज़मत रमज़ान में असां सां गॾु रहिजो। सहरी ट्रांसमिशन 9 सहरी में नाज़रीन हाज़िर आहियूं अज़मत रमज़ान सहरी ट्रांसमिशन में। यकीनन अवां बि सहरी जे दस्तरख़्वान ते वेठल हूंदा या दस्तरख़्वान जी तयारी हूंदी ऐं हीउ उहो लम्हो आहे जॾहिं असीं पंहिंजे पाक परवरदिगार खां दुआ घुरंदा आहियूं ऐं यकीनन हीअ दुआ मक़बूल ऐं मंज़ूर आहे। त जॾहिं दुआ जी क़बूलियत जा लम्हा हुजनि रमज़ान मुबारक जी सहरी हुजे ऐं उन सहरी ट्रांसमिशन में असीं दुआ घुरूं पंहिंजे पाक परवरदिगार खां। मां चाहींदुसि त अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन
असांखे रमज़ान मुबारक रोज़े रखण जे हवाले सां दुआ जा चंद कलमात ॿुधाइनि, उनखां पोइ अव्हां खां मोकिलाणी करे ऐं असांजे तमामु सिंध जे तमामु बहितरीनु ख़ुशि इल्हान सना ख़्वां खां सुहिणी सना जा मिठड़ा ॿोल ॿुधंदासीं। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिबु, यकीनन हींअर ही उहो लम्हो आहे जॾहिं पाण नाज़रीन खां मोकिलाईंदा आहियूं ऐं हींअर सहरी जा आख़िरी पल आहिनि, उन में सहरी बि जारी आहे, दुआऊं बि ज़रूरी आहिनि। मां चाहींदुसि तव्हां दुआ पढ़ायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वबिसौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान। सुभान अल्लाह वबिसौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान। ही मुस्तहब दुआ जा लफ़्ज़ आहिनि जेके यकीनन अव्हां जॾहिं आख़िरी दुआ घुरंदव त उन दुआ में अव्हां असांखे, पंहिंजे अबे अमड़ खे, पंहिंजे ख़ानदान खे, माइटनि मिटनि दोस्तनि अज़ीज़नि ऐं हा उन्हनि खे बि दुआउनि में यादि कयो जिन खे दुआउनि में यादि करण वारो केरु बि कोन्हे। पंहिंजी सिंध लाइ, पंहिंजे मुल्क वतन पाकिस्तान जे लाइ, आलम इंसानियत जे लाइ दुआ घुरो। शल रब्बुल आलमीन असांजे मुल्क जे मथां पंहिंजो करम जो ककर वसाए ऐं आलम दुनिया तां ही वबा ख़तमु करे ऐं इहो ख़ौफ़ असांजे आलम इंसानियत मञा वञे, वरी उहे साॻा मोहबती मेड़ मचनि ऐं रंग रचनि। वेंदे वेंदे आजिज़ रहमतुल्लाह अला शरी खे ॾींदा इजाज़त ऐं ॿुधूं था मोहम्मद बुरहान खां तमामु ख़ूबसूरत मिठड़ा ॿोल। जी मोहम्मद बुरहान। करम मांगता हूँ अता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ, करम मांगता हूँ अता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। जो बीमार है उनको सेहत अता कर, जो मुफलिस है उनको तू दौलत अता कर, जो बीमार है उनको सेहत अता कर, मरीजों की खातिर शिफा मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। इलाही हमेशा तू मसरूर रखना मेरे मौला मौला, इलाही हमेशा तू मसरूर रखना, बलाओं से सबको सदा दूर रखना, परेशानियाँ हमको घेरे हुए गए, परेशानियों से पनाह मांगता हूँ। इलाही तुझे वास्ता पंजत का हो शादाब
का ये दामन हमारे मुरादों से भर दे, करम की नजर खुदा मांगता हूँ, करम मांगता हूँ, अता